अस्सलाम वालेकुम। दिस इज़ अब्दुल गफ़ार एंड वेलकम टू कंप्यूटर क्लास। अच्छा, त अॼु जेको कंप्यूटर क्लास आहे उनमें जेको टॉपिक आहे उहो आहे टाइप्स ऑफ इंटरफेस। ठीकु आहे। हाणे टाइप्स ऑफ इंटरफेस में सभ खां पहिरियां तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त इंटरफेस आहे छा। असल में इंटरफेस जेको आहे उहो हूंदो आहे हिकिड़ो फेस हूंदो आहे इन बिटवीन यूज़र एंड हार्डवेयर। ठीकु आहे। जेको हार्डवेयर हूंदो आहे उनजे ऐं यूज़र जे विच में जेको फेस हूंदो आहे जंहिं ते उहो रिज़ल्ट शो थींदी आहे, जेका कमांड ॾींदो आहे उनखे कंप्यूटर खे या उनखां जेका रिज़ल्ट वठंदो आहे उनखे असां इंटरफेस चवंदा आहियूं। उन जो एग्ज़ाम्पल असां वटि स्क्रीन जो एग्ज़ाम्पल आहे। ठीकु आहे। स्क्रीन जेका हूंदी आहे उन ते इंटरफेस हूंदो आहे उहो ई। ऐं उनखां पोइ जेको ही कंप्यूटर आहे ऑलरेडी मां तव्हांखे पढ़ाए चुको आहियां त इहो ॿिनि हिसनि ते मुश्तमिल हूंदो आहे। हिकिड़ो हूंदो आहे हार्डवेयर ऐं ॿियो हूंदो आहे सॉफ्टवेयर। ठीकु आहे। त जेकॾहिं हार्डवेयर कंप्यूटर में न आहे त कंप्यूटर कंहिं कम जो न आहे, जेकॾहिं सॉफ्टवेयर कंप्यूटर में न आहे त उहो सॉफ्टवेयर कंहिं कंप्यूटर जेको आहे उहो कंहिं कम जो न आहे। ठीकु आहे। त सभ खां पहिरियां जेको साम्हूं थींदो आहे, जेको यूज़र हूंदो आहे उहो उनजे कंहिंजे साम्हूं थींदो आहे, उहो हार्डवेयर जे साम्हूं थींदो आहे। इट मीन्स दैट उनजो जेको पहिरियां जेका यूज़ करणो हूंदो आहे उहो हार्डवेयर खे, छो जो तव्हांखे ख़बर आहे त हार्डवेयर यूज़ कंदे ई तव्हां सॉफ्टवेयर खे यूज़ करे सघो था ऐं तव्हां हार्डवेयर खां बिना सॉफ्टवेयर खे कीअं था इंस्ट्रक्शन ॾेई सघो। एग्ज़ाम्पल आहे, जेकॾहिं तव्हां वटि माउस न हुजे त तव्हां माउस जो कमु सॉफ्टवेयर खां कीअं था वठी सघो। ऐं उनखां अलावा जेकॾहिं तव्हां वटि कीबोर्ड न आहे त तव्हां सॉफ्टवेयर खां कीबोर्ड जो कमु कीअं था वठी सघो। ठीकु आहे। उनखां अलावा जेकॾहिं तव्हां वटि प्रिंटर न आहे त प्रिंटर न आहे त उनजो तव्हां कमु कीअं था वठी सघो उनखां। ठीकु आहे। त सॉफ्टवेयर जेको आहे उहो हार्डवेयर खां सवाइ अधूरो आहे। ठीकु आहे। ऐं इंटरफेस छा हूंदो आहे? इंटरफेस इन्हनि जे विच में हिकिड़ो जेको आहे डेटा शोइंग चइजे त जेको रिज़ल्ट शो कंदो आहे। ठीकु आहे। उनखां बाद में जेको आहे इंटरफेस आहे उहो छा आहे, उहो हिकु प्रोग्राम आहे दैट अलाउज़ अ यूज़र टू इंटरेक्ट विद द कंप्यूटर और नेटवर्क। हाणे हीअ छा कंदो आहे, इंटरफेस जेको आहे उहो माना उनखे क़ाबिल बणाईंदो आहे यूज़र खे जेको इंटरेक्ट करे सघंदो आहे कंहिं सां, कंप्यूटर सां ऐं उनखां अलावा नेटवर्क सां। हाणे नेटवर्क छा हूंदो आहे, इन ते इनशाला मां तव्हांखे लेक्चर ठाहींदुसि इन जे लाइ। उनमें जेके आहिनि सभु टाइप्स हूंदा नेटवर्क जा, जंहिंमें लैन अची वियो, मैन अची वियो, वैन अची वियो, पैन अची वियो, इहे जेके बि टाइप्स आहिनि नेटवर्क जा, इहे सभु तव्हांजे बाक़ाइदा डिटेल्ड हूंदा ऐं उन्हनि जा कहिड़ा कम आहिनि, उहे कहिड़े तरीक़े सां यूज़ थियनि था, उहे किथे यूज़ थियनि था, कहिड़े इंस्टीट्यूशन्स में यूज़ थियनि था, उहे तव्हांखे बाक़ाइदा डिटेल्ड उनजी जेका नॉलेज आहे उहा इनशाला प्रोवाइड कई वेंदी त जीअं तव्हां टेस्ट खे आसानी सां हल करण जे क़ाबिल थी वञो। ठीकु आहे। त यूज़र इंटरफेस जेको आहे उहो ऑपरेटिंग सिस्टम जो पार्ट आहे। ठीकु आहे। ऑपरेटिंग सिस्टम जो पार्ट आहे ऐं हीअ छा कंदो आहे, हीअ इंटर ऐं रिसीव कंदो आहे इंफॉर्मेशन। इट मीन्स दैट तव्हां स्क्रीन ते अगरि जेकॾहिं का बि जेका इंफॉर्मेशन आहे उहा एंटर कयो था, वरी उनखे तव्हां रिसीव कयो था ऐं उनजो इंटरफेस जेको आहे तव्हां वटि मिलियल आहे त उनखे ई चवंदा आहियूं असां इंटरफेस। ठीकु आहे। मोस्ट कॉमन इंटरफेसिस आर CLI एंड GUI। हाणे CLI छा आहे? CLI आहे कमांड लाइन इंटरफेस। ठीकु आहे। कमांड लाइन इंटरफेस उनखां बाद में आहे GUI। हिकिड़ो आहे कमांड लाइन इंटरफेस ऐं ॿियो आहे GUI ग्राफिक यूज़र इंटरफेस। ठीकु आहे। कमांड लाइन इंटरफेस ऐं ग्राफिक यूज़र इंटरफेस। ऐं उनखां पोइ अॼु जेको असांजो हीअ जेको मेन आहे, अच्छा सभ खां पहिरियां त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिननि मां सवाल ईंदा रहंदा अथव ऐं हीअ मोस्ट इंपॉर्टेंट आहे, हिनखे तव्हांखे पंहिंजे ज़हन में समाइणो आहे। असल में हीअ जेको कंप्यूटर आहे त कंहिं ॻाल्हि खे बि तव्हां ईज़ी न वठो, का बि ॻाल्हि जेको आहे तव्हांखे रहाइणी न आहे, हिनखे बाक़ाइदा तव्हांखे ज़हन में समाइणो आहे ऐं छो जो तव्हांजा जेतिरा एरियाज़ कवर थींदा वेंदा ओतिरो तव्हांखे ओतिरे आसानी थींदी उन में टेस्ट खे अटैम्प्ट करण जी। ठीकु आहे। हाणे पहिरियों जेको अॼु ज़ेर बहस आहे उहो आहे कमांड लाइन इंटरफेस। पहिरियां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिननि ॿिन्हिनि जे विच में ऑलरेडी तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त जेको पहिरियां लिखियलु आहे कमांड लाइन इंटरफेस, इहो सभ खां पहिरियां यूज़ बि इहो ई थियो हुयो। कमांड लाइन इंटरफेस जेको आहे इन द बिगनिंग यूज़ थियो हुयो ऐं उनखां बाद में जेको हुयो ग्राफिक यूज़र इंटरफेस जेको आहे उहो यूज़ थियो हुयो। हाणे कमांड लाइन इंटरफेस छा हुयो इनखे डिटेल तव्हां पढ़ंदो ऐं उनखां पोइ जेको आहे ॿुधाईंदो हलां त हीअ तक़रीबन सवालनि में पुछो वेंदो आहे। त हिन तव्हांखे ॿई ऑप्शन मिलियल हूंदा, हिननि खां पुछा कयो वेंदो तव्हां खां त कहिड़ो जेको इंटरफेस हुयो सभु पहिरियां यूज़ कयो वेंदो हुयो। ठीकु आहे। त उहो तव्हां वटि आहे CLI कमांड लाइन इंटरफेस। हुन में ॿिया बि टाइप्स आहिनि, हिननि जा इंटरफेस जा काफ़ी सारा टाइप्स आहिनि, पर शॉर्ट कंदे सिलेबस खे शॉर्ट कंदे, छो जो तव्हांजे सिलेबस में जेके बयानु थियल आहिनि उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॿ थियल आहिनि। ठीकु आहे। हिकिड़ो आहे CLI कमांड लाइन इंटरफेस ऐं ॿियो आहे GUI जेके ग्राफिक यूज़र इंटरफेस, ऐं मेन बि इहे ई आहिनि ॿ, पर तव्हांजे सिलेबस में इहे ई आहिनि। ऐं उनखां अलावा जेकॾहिं इन्हनि में डिटेल्ड वञिजे ऐं उन्हनि खे ॾिसे त उहे तमामु घणा थी था वञनि। उनमें हिकिड़ो तमामु
अहम ऐं जेको अॼुकल्ह यूज़ थींदड़ आहे उहो आहे नेचुरल लैंग्वेज इंटरफेस। ठीकु आहे, नेचुरल लैंग्वेज इंटरफेस यूज़ थिए पियो अॼुकल्ह। हलो ठीकु आहे, उनजी बि सरसरी नॉलेज तव्हांखे मां ॾेई थो छॾियां। असल में तव्हांजे सिलेबस में न आहे, पर तव्हांखे उनजे अबाउट बि मालूमात हुजे जेको अॼुकल्ह आम तौर ते इस्तेमालु थी रहियो आहे मोबाइलुनि में बि ऐं उनखां अलावा कंप्यूटर में बि। उहो नेचुरल लैंग्वेज इंटरफेस छा आहे, हाणे तव्हांखे मां ऑलरेडी ॿुधाए चुको आहियां। हिनमहिल असांजो जेको कंप्यूटर्स आहे उहो डेवलप करे रहियो आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस खे। ठीकु आहे, त हीअ बि जेको नेचुरल लैंग्वेज इंटरफेस आहे उहो बि हिकिड़ो आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो एग्ज़ाम्पल आहे। ठीकु आहे, कीअं एग्ज़ाम्पल आहे हिन जो, त जेको स्पीच रिकॉग्नाइज़ हूंदो आहे जेको तव्हां वटि मोबाइल में हूंदो आहे, जेकॾहिं तव्हां मोबाइल में अगरि तव्हां लिखी लिखी थकी पिया आहियो, पोइ तव्हां उनखे अगरि जेकॾहिं तव्हां कुझु बि टाइप करणु चाहियो था ऐं तव्हां टाइप नथा करणु चाहियो ऐं उनखे तव्हां सिर्फ़ु कमांड ॾियणु चाहियो था पंहिंजे वॉइस में, त जेका नेचुरल लैंग्वेज आहे जेका इंग्लिश आहे, तव्हां इंग्लिश में अगरि जेकॾहिं तव्हां उनखे कमांड ॾींदो त तव्हांजी कमांड एक्सेप्ट थी वेंदी ऐं तव्हांजो जेको टेक्स्ट आहे उहो उन ते राइट थी वेंदो। ठीकु आहे, उनखां बाद में इन जो जेको ॿियो एग्ज़ाम्पल आहे उहो आहे गूगल जो जेको आहे हिते जेकॾहिं हाणे गूगल ते ऑप्शन अवेलेबल आहे जेकॾहिं तव्हां राइट नथा करणु चाहियो हुते, ऐं ख़ासि करे इहो ऑप्शन उन लाइ आहे हैंडीकेप्ड पर्सन्स लाइ ऐं उनखां अलावा जेके टाइप नथा करे सघनि, मतिलबु को बि उन्हनि खे अहिड़ो को टाइप जो करण जो इशू आहे। ठीकु आहे, त उन में तव्हांजो जेको स्पीच रिकॉग्नाइज़ आहे उहो तमामु घणो तव्हांजे हुन में हेल्प कंदो आहे। ठीकु आहे, इहो हिकिड़ो आर्टिफिशियल जो आहे ऐं इहो नेचुरल लैंग्वेज इंटरफेस आहे। ठीकु आहे, हाणे असां वधूं था पंहिंजे अॼु टॉपिक जी जानिब। जेको डिटेल्ड आहे उहो आहे कमांड लाइन इंटरफेस। कमांड लाइन इंटरफेस छा हूंदो आहे? कमांड लाइन इंटरफेस इहो सभ खां पहिरियां इस्तेमालु कयो वियो। ठीकु आहे, इहो कॾहिं इस्तेमालु कयो हुयो? इहो 1981 में इस्तेमालु कयो वियो हुयो। ऐं इनखे छा हुयो जो कमांड लाइन इंटरफेस ईअं हुयो असल में त हिकिड़ी स्क्रीन हुई ऐं उन स्क्रीन में हिकिड़ा शॉर्टकट्स इस्तेमालु थींदा हुया। छा थींदा हुया इस्तेमालु? शॉर्टकट्स। हाणे हिन में जेके बि कमांड्स हुयूं न उहे कमांड्स एज़ अ शॉर्टकट जेको आहे उहे ॾिनियूं वेंदियूं हुयूं, कंप्लीटली कमांड न ॾिनी वेंदी हुई। ऐं हीअ त मतिलबु ॾुखियो हुयो अॼुकल्ह जेकॾहिं उन्हनि खे एज़ कम्पेयर टू नाउ डेज़, त उहो ॾुखियो हुयो। कीअं ॾुखियो हुयो? त उहे जेके कमांड्स हुयूं बाय शॉर्टकट उहे तव्हांखे यादि करणियूं हूंदियूं हुयूं ऐं इहे आम माण्हू जे इस्तेमालु खां ॻुझियूं हूंदियूं हुयूं, छो जो इहे जेके उनखे एक्सपर्ट ई हूंदा हुया जेके इस्तेमालु करे सघंदा हुया। उन में ईअं थींदो हुयो, मूं हिते हिकिड़ी ड्रा कई आहे त हाणे हीअं हिकिड़ी स्क्रीन हूंदी हुई। हीअ त मूं टेढ़ी मेढ़ी ड्रा कई आहे पर इहा सिधी स्क्रीन हूंदी हुई। ठीकु आहे, उन स्क्रीन में छा थींदो हुयो, हिते यूज़र लिखियलु हूंदो हुयो। यूज़र जेको तव्हांजो यूज़र हूंदो, जेको बि कंप्यूटर जो यूज़र हूंदो, उनजी पहिरियां डेटा लिखियलु हूंदी। उन डेटा जे साम्हूं स्लैश ॾिनल हूंदो। उन स्लैश में जेकॾहिं तव्हां जेके बि कमांड एंटर कंदो त उन कमांड तव्हांजी हिते वरी शो थी वेंदी। ठीकु आहे, उहा तव्हांजी कमांड जेका आहे बाय डिटेल्ड हिते शो थी वेंदी। असल में हीउ तमामु घणो तेज़ हुयो, फास्ट हुयो, पर जेकॾहिं ॾिसिजे त यूज़ करणु डिफ़िकल्ट हुयो। फास्ट त हुयो। अॼुकल्ह जेकॾहिं असां कमांड ॾियूं था, फॉर एग्ज़ाम्पल असांखे जेकॾहिं हिते ॾिसणो आहे त असांजी जेका हार्ड डिस्क आहे, हार्ड ड्राइव आहे, उनजी केतिरी जेको मेमरी आहे उहा रहियल आहे, या उनखां अलावा केतिरी स्टोरेज जेका आहे असांजी उहा उन में यूज़ड आहे। त उन जे लाइ असांखे छा करिणो पवंदो? वञिणो पवंदो, हर डिस्क जी अलॻि सां प्रॉपर्टी वठणी पवंदी, उन प्रॉपर्टी मां ॾिसणो पवंदो, या वरी असांखे सिस्टम खोलणो पवंदो। पर हिते छा हुयो, कमांड लाइन इंटरफेस में जस्ट तव्हां हिकिड़ी जेका आहे उहा कमांड एंटर कंदो, तव्हांजी सॼी उते डिटेल अची वेंदी त तव्हां वटि केतिरी महिल स्टोरेज यूज़ थियल आहे, केतिरी जेको आहे पार्टीशन, केतिरे पार्टीशन में केतिरी डेटा यूज़ थियल आहे, माना सॼो जेको आहे उहा तव्हांजी डिटेल अची वेंदी उते। ठीकु आहे, ऐं अॼुकल्ह बि जेको आहे कमांड लाइन इंटरफेस बि तव्हांजे अॼुकल्ह जा जेका कंप्यूटर आहिनि उन्हनि में बि इहो कमांड लाइन इंटरफेस आहे। ऐं हीअ जेका कमांड लाइन इंटरफेस आहे त कमांड लाइन इंटरफेस स्क्रीन, ठीकु आहे, हीअ छा हुई? हीअ हिकु स्क्रीन हुई ऐं उनखां अलावा इट आल्सो टेक्स्ट बेस्ड रिप्रेज़ेंटेशन। ठीकु आहे, हाणे हीअ छा हुयो? हीअ टेक्स्ट बेस्ड हुई। छा हुई? तव्हां हिनखे टेक्स्ट ॾियो पिया, टेक्स्ट में कमांड ॾियो पिया, पर कमांड छा में पिया ॾियो? एज़ अ शॉर्टकट। ठीकु आहे, हिकिड़े शॉर्टकट हुयो जेको कमांड हुई उहा तव्हां एंटर कयो पिया। जीअं तव्हां एंटर पिया कयो त तव्हांजी सॼी जेका डेटा आहे उहा उते शो थी पई वञे। उनखां अलावा यूज़र कमांड्स ऑन प्लेस कॉल्ड प्रॉम्प्ट। ठीकु आहे, उनखे छा चयो वेंदो? उनखे प्रॉम्प्ट चयो वेंदो, प्रॉम्प्ट टू ऑपरेट द कंप्यूटर। हाणे प्रॉम्प्ट छा हुयो? हिकिड़ी हीअ जेको मां तव्हांखे जीअं ॾिसियो हिते हीअं स्क्रीन ठाहे ॾेखारी, त हीअ स्क्रीन जेका हुई हिनखे असां प्रॉम्प्ट चवंदा हुआसीं। हीअ अॼुकल्ह जे तव्हांजे कंप्यूटर में बि मौजूदु आहे। ठीकु आहे, ऐं उनखां पोइ हिन प्रॉम्प्ट खे कीअं इस्तेमालु कयो वेंदो? इन में जेका शॉर्टकट्स हुया जेका उनजा उहे शॉर्टकट्स एंटर करे पोइ उन में छा बि थी सघे पियो, उन में जेकॾहिं तव्हांखे का बि इंफॉर्मेशन वठणी हूंदी त उनजो तव्हां जेको आहे सो शॉर्टकट एंटर कंदो त तव्हांखे उनजी सॼी डेटा अची मिली वेंदी। ठीकु आहे, इट वॉज़ वेरी डिफ़िकल्ट टू यूज़ फॉर दोज़ हू हैड नॉट रिमेंबर्ड द शॉर्टकट्स। ही उन्हनि जे लाइ तमामु घणी
ॾुखी हुई, जिन खे उन्हनि जा शॉर्टकट जेके हुया, जेके कमांड्स हुयूं उहे यादि न हुयूं, उन्हनि जे लाइ तमामु घणी डिफ़िकल्ट हुई, ठीकु आहे। कमांड्स शॉर्टकट वर यूज़्ड इन CLI। कमांड लाइन इंटरफेस में छा इस्तेमालु थिया हुया, उहे शॉर्टकट्स इस्तेमालु थिया हुया। हीअ यादि करण जा अथव सुवाल, ऐं हिननि खे तव्हां सुठे तरीक़े सां पंहिंजे ज़हन में समाए छॾिजो, ठीकु आहे। उन खां बाद में आहे इट वॉज़ वेरी फास्ट। ऑलरेडी तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त हीअ तमामु तेज़ हुई। उन खां अलावा पोइ वरी जॾहिं जेके ही CLI आहे, उन में ॿियो उनजो जेको डेवलप हुयो उहो हुयो यूनिक्स खां बाद में वरी छा आयो हुयो, उहो लिनक्स हुयो। इहे बि इंटरफेस हुया, CLI कमांड लाइन इंटरफेस खां बाद में यूनिक्स हुयो, यूनिक्स खां बाद में लिनक्स हुयो। हीअ अॼु तव्हांजो हुयो कमांड लाइन इंटरफेस। उमेदु कजे थी त तव्हांखे ठीकु तरीक़े सां सम्झ में आयो हूंदो। जेकॾहिं हिन जे अबाउट का बि क्यूरी आहे त तव्हां पुछा करे सघो था। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर असांजो जेको हूंदो उहो हूंदो ग्राफिक यूज़र इंटरफेस ते। हीअ तमामु इंपॉर्टेंट आहे, इन खे पंहिंजे ज़हन में समाए छॾिजो।